वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। साईं ही तव्हां छा पिया चओ? ज़ीनत जो बयान ॾेई कमदार धणी बख्श जा तराई कढी छॾिया। हाणे खान बहादुर जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदो? धणी बख्श जे पेरनि हेठां न ज़मीन रही आहे न वरी सर मथां आसमान। तव्हांखे चाचा धणी बख्श जी फिकर आहे, इहो नथा ॾिसो त मुंहिंजो छा थींदो अम्मी? इहा ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन मां ई निकिरी वई। साईं शेरोज़ ख़ान त असांजे तवक़ो जे बरख़िलाफ़ आजो पाजो थी रहियो। हाणे चांडोकीअ सां हुनजो संग टोड़ण लाइ कहिड़ो बहानो कजे साईं? मुश्किल आहे मेरुन सां। हिकु दफ़ो छोकिरी कंहिंजे नाले थी वञे त उनजो नंग थी वेंदी आहे। माण्हू नंगनि जे मथां जानू ॾींदा बि आहिनि जानू वठंदा बि आहिनि। इन जो मतिलबु तव्हां मूंखे बर्बाद करण लाइ उनजे हवाले करे छॾींदा? शहरोज़ ख़ान नाले उन वहशी जानवर जे जंहिंजो शायदि मिस्कीन ज़ीनत जे खून मां ड्रो न थियो आहे। सबूर कर थिए का न का वाट निकिरी ईंदी। हूअं बि तूं कानिंधण की कोन्हे। रुखसार जी ॻाल्हियुनि में अची मूं पंहिंजो पाण सां छा करे छॾियो? तूं चांडरूकी खे कूड़ा दिलासा न ॾे। शेरोज़ ख़ान खां संग टोड़ण का आसान ॻाल्हि न आहे। खान बहादुर खे हाणे केरु चवंदो त पंहिंजे पुट जे मुंहं तां हथ खणे? साईं मुंहिंजी धीअ सां धोखो थियो आहे। मुंहिंजी हिकु मासूम न्याणी हिकु मक्कार वॾेरी जे चवण में अची वई। तव्हां मुंहिंजो फोन छो न पियो खणो मैडम? छा मूंसां ॻाल्हाइण जी तव्हां में इख़्लाक़ी जुरत न आहे? अफ़सोस तव्हां जे चवण में अची मूं पंहिंजो पाण खे बर्बाद करे छॾियो। सूबेदार बच्चन खे चई छॾियो आहे त उन्हनि सभिनी बदमाशनि खे आफ़राद करे छॾे त जीअं आईंदा को बि लोफर कंहिं ग़रीब जी न्याणी ॾांहुं मेरियत खणी न ॾिसी सघे। पर साईं इहो त गैर कानूनी आहे। मिसाल काइम करणा पवंदा आहिनि दुनिया जे अॾो। इन्हनि लोफरनि खे अहिड़ी त सज़ा मिलंदी जो आईंदा को बि लोफर का बदमाशी करण खां पहिरीं कन कंदो। इहा ॻाल्हि त आहे साईं, पर मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त इन्हनि खे मुरागी जेल मोकिले छॾियो। छा तोखे इन्हनि जे मथां रहम थो अचे? ही ज़ालिम ते भला रहम ईंदो आहे साईं? त पोइ छॾ इहे मंडा टोंडा माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारी। चवनि था त इहे चोर इस्तेमाल थिया आहिनि, गुनाहगार त अञा टियों आहे। कमदार जे चवण मुताबिक़ टियों शख्स शहरोज़ ख़ान आहे। पर ज़ीनत जे होश में अचण खां पोइ उनजो बयान शहरोज़ ख़ान तां इहा शामत टारे छॾींदो। कमदार खे का शिकायत हुई छा हुन मां जो उनखे विच में छिके आयो? न हरगिज़ न। साज़िश कूड़ ऐं हसद बेईमानी कमदार धणी बख्श जे रत में बि शामिल आहे। ऐं आउं बि इहो ई थो सम्झां त ग़लत फहमी जी बुनियाद ते शहरोज़ ख़ान खे ॾोही सम्झो वियो आहे। इन करे ई मूं मथे सकावट कान कई। पर राज जे साम्हूं शर्मिंदो ज़रूर कयो मांसि। सभु कुझु दरगुज़र करे छॾियो। बाबा तू परेशान छो है? ज़ीनत सच लिकाए पंहिंजे पाण सां ज़ुल्म कयो आहे। असांजो छा वञे इन में? मूंखे ज़ीनत जे सच लिकाइण ते का बि हैरत न आहे अमर। ज़िंदगी में समय भेरा दुनिया खे रंग बदलाईंदे ॾिठो अथमि। मूंखे अफ़सोस सिर्फ़ु एतिरो आहे त
कंहिं ॿिए खे इंसाफ़ ॾियारण ख़ातिर पंहिंजी इज़त दाव ते लॻाए छॾी। बाबा मूंखे पूरी पक आहे चाचे सावण वारनि पैसा वरिता हूंदा। पुट कंहिंजे बारे में एतिरी तकड़ी राय कोन ॾिबी आहे। ॾिठे मां बि ॾिसणु घुरिजे। ओ मुंहिंजा मिठा बाबा, तूं पाण सुठो आहे न, इन जे करे तोखे सॼी दुनिया सुठी थी लॻे। जेकॾहिं हुननि पैसा न आहिनि वरिता त ज़रूर के ॿी लालच में चुप आहिनि, न त सॼे राज जे साम्हूं ॾिठई न बाबा, ज़ीनत सबुर खां कमु वरितो। गुरबत वेचारी हीणी ऐं कमज़ोर थींदी आहे बाबा। या हिकु दफ़ो किथां ॾंगिजी वञे न पुट, पोइ रू रू हिरासजी वेंदो आहे। माण्हू पंहिंजे पाछे खां बि डिॼंदो आहे। खान बहादुर त हिकिड़ो देव आहे। उन जे साम्हूं सावण फ़कीर जहिड़ो हीणो माण्हू हौसलो किथां पैदा करे थो सघे पुट? बाबा आऊं त चवां थी न, गिदड़ वारी ज़िंदगी खां न मौत भलो आहे। ज़ीनत होश में अचण जे बदिरां मरी छो कोन वई? दिया उठी एक गोरी खा। पानी भी पी। बाबा तू मुझे ये खिदमत चाकरी तो करी, मूंखे इहा ॻाल्हि सुठी नथी लगे। दिया तू चाक ना है, ये घर जा कमकार मूंखे ही करना पवंदा, तॾहिं तो मां ॿाहिरि को कमकार करे ही नथो सघां। अल्लाह कंदो तू खुश थींदी मुंहिंजी ॼाणी, तू खुश थींदी। तोखां सवाइ मुंहिंजो को ॿियो सहारो आहे ई कोन। हाणे मां छा कयां बाबा? रात जी मानी मां पाणी कंदसि। दिया तू मुझे हाव जो ॾढ आहीं। दिया तू तकलीफ़ में हूंदी आई न तो मुझो ही हाव छिजी पवंदो आहे। तू जेतिरो वक़्तु अस्पताल में हुई न त मां ईअं पियो सम्झां ॼण मां पुलसरात तो गुज़री रहियो आहियां। बाबा चांड्रो के वरी मुड़ी असांजे न ॾिठो ऐं हू मूं ते रंज हूंदी त असां शेरोज़ खान ते कख रखी वियासीं। धीअ मूं तोखे छा सम्झायो हो त तू इन मामले में गूंगी थी वञ। हाँ बाबा मां गूंगी त थी वेंदसि, पर लोक जी ज़ुबानूं केरु बंदि कंदो? हुननि खे केरु मुंहुं ॾींदो? बस धीअ रब ई सणाई करण वारो आहे। तूं न इन्हनि माण्हुनि जा वात बराबरि कंहिं बंदि न कया आहिनि। इन्हनि अमीर माण्हुनि खे केरु सम्झाए छा आहे इंसान? कुछ भी कोने को, अरे कुछ भी कोन थींदो अमीरो। असां ग़रीबनि सां तव्हां छा छा न कयो आहे। अरे तव्हां जहिड़नि ज़मींदारनि सां मुक़ाम भरिया पिया आहिनि, कई क़बरूं उहे मोटी त कोन आया आहिनि न। तव्हां केतिरो ग़रीबनि सां ज़ुल्म कंदव? कयो जेतिरो करणो अथव ज़ुल्म कयो असां ग़रीबनि सां। असां हिकिड़े टके लाइ मोहताज ग़रीब तव्हां गाॾियुनि में घुमो था, पर मुंहिंजो रब हिकु ॾींहुं इंसाफ़ कंदो, अहिड़ो इंसाफ़ कंदो जो तव्हांजा जिस्म क़बरुनि में लुॾी वेंदा। हा अल्लाह ग़रीबनि जी भलाई कंदो। असां ग़रीबनि ते रहम करण वारो आहे, बाज़ारो आहे। भली अमीर तां केॾो बि कुझु कयो, कुझु करे न सघंदो। के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया, हक सच जा संदेश मटाया। केडी बदबख्ती वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। ये जिंदगी में केड़े को भाई
न ज़िंदगीअ खां त मौत बहितर हिकिड़ी गोली मारे छॾंदो त छा थिए न। अरे ना मुराद कम ज़र्फ इहो तो छा कयो मूंखे सरदार जे नज़रुनि में किनो करे छॾी दिलि त जवी थी त धक ई कई मूं वरी कहिड़ो खीर जो दोत नहीं जो मूं तोखे किनो करे छॾियो तूं तोखे गंद जो ढेर टिकरे मूं गंद जूं टोकरियूं तुंहिंजे मथां नातियूं बि खणी छा थी पियो हाणे ॾिसजां सरदार बिजार खान तोखे ज़िंदा ई न छॾींदो अंधो जो कॾहिं हिकिड़ी अखि घुरे ऐं वरी जेकॾहिं हुनखे ॿ अखियूं मिलनि त हुनखे छा खपे छा मतिलब मूं तुम्हारे सरदार के बेइज्जती ने करे कयो तो हू देश में अची जज्बात में अची मूंखे हिकिड़ी गोली ठोके छॾे धूड़ ॾेई मुंहं में तोखे ख़बर आहे तुंहिंजे हिन हरकतुनि जे करे सरदार कहिड़ो हुकुम जारी कयो आहे सरदार छाजो सरदार कंहिंजो सरदार हा तुंहिंजो सरदार मुंहिंजी मानी बंदि कराए सघे थो पाणी बंदि कराए सघे थो मूंखां मशक्क़त वारो कमु कराए सघे थो बाक़ी तुंहिंजो सरदार माण्हू मारा हुनजे वस जी ॻाल्हि कान्हे तुंहिंजे सरदार में कॾहिं झिरकड़ी बि कान मारी आहे बाक़ी हा हले थो हुनखे थधड़नि वारो मेलो घुमाया मां तव्हांजी दिलि सां इज़त कंदो आहियां खान बहादुर साहिब इन करे नरमी ऐं दरगुज़र खां कमु वठी रहिया आहियां इन जो हरगिज़ इहो मतिलबु कोन्हे को तव्हां मुंहिंजे ॻोठ में हिरास न कयो ऐं कुझु माण्हू मज़ाहिमत कनि तव्हां हुनखे पुलिस जे हथां गिरफ़्तार कराए छॾियो तुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं पूरी थी वई हुजे त आउं कुझु ॻाल्हायां बिचार खान मां बसि एतिरो थो चवां त मूंखे घणो मजबूर न कयो किथे मुंहिंजे हथनि मां सब्र जो दामन छॾाइजी न वञे इन ॻाल्हि खे आउं धमकी सम्झां या अणॼाणाई में निकितल गुफ़्तो बिचार खान खान बहादुर जाइ उहा जलंदी आहे जिते वाए मरंदी आहे मुंहिंजा माण्हू साले जी उरा ज़ोराई जे करे अखियुनि में रत खयूं बीठा आहिनि थधो थी बिचार खान थधो थी राज बि मुंहिंजो आहे ऐं राज जा मामला बि मुंहिंजा आहिनि जेके आउं पाण हल कंदुसि तुंहिंजे लाइ बहितरी इन ई में आहे त साले जा ॾोही मूंखे चिटा करे ॾे बाक़ी अॻिते जे लाइ साले जी ज़िम्मेवारी पाण थो खणां मूं पंहिंजे ॻोठ जे हिक हिक खे क़ुरान ते हथ रखायो आहे इन खां वधीक मां छा थो करे सघां बहरहाल साले जो शक सिधो तुंहिंजे माण्हुनि में आहे आउं साले खे सम्झायां थो हू अॻिते अॻभराई कोन कंदो मां बि चवां थो त तव्हां साले खे पुलिस जे हवाले कयो ॿार हूंदो न त चुर खां हू कॾहिं बि कोन पढ़ंदो दिल न लाइ अलाह कंदो तो जल्दी ठीक थी मांखे ज़रूर कम संभाल जेकॾहिं देर थी वञे त तूं अधी बानू जो ख्याल रखजांइ अरे बिरी मेरा इहो त दामाद तोखे हींअर नथो ॿुधाए सघां वञा थो कंहिं कम सां जेकॾहिं राति मूंखे अचण में देर थी वञे न त तूं अधी बानू खे वठी चाचे मिठल खे छॾे
ठीक है ना? अदी मां कंहिं कम सां ॿाहिरि थो वञे, जेकॾहिं अचण में देरि थी वञे त फिकर न कजांइ। पर भाउ तूं वञी केॾांहुं पियो? अदी तोखे यादि आहे त चाचो मिठल छा चवंदो हो त जंहिं बि कम जे बारे में अॻुवाट ॻाल्हियूं कयूं वञनि उन्हनि कमनि में हमेशह रुकावटूं ईंदियूं आहिनि। पर एतिरो त ॿुधाए सघीं थो न अदा त कहिड़े कम सां थो वञी, ख़ैर जे या शर जे? शर ऐं ख़ैर में वार जेतिरो फ़र्क़ु हूंदो आहे अदी, हूअं बि नेकी ऐं बदी जो फ़र्क़ु इलाइक़ाई थींदो आहे। जीअं असांजे इलाइक़े में का बि शइ चङी सम्झी वञे या सुठी सम्झी वञे, कंहिं ॿिए इलाइक़े में उहा ई शइ वरी बुरी सम्झी वेंदी आहे। ईअं ई अदा मूंखे इन्हनि फ़लसफ़नि में न मुंझाए, इहो ॾिस त कंहिंसां विढ़नि त नथो वञी न? अदी तूं अदे जो ख्याल रखजांइ ऐं मुंहिंजी कामयाबी लाइ दुआ घुरजांइ मुंहिंजी भेण। ऐं मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजे भाउ जी हिफ़ाज़त कजांइ। चांडो की मां इन ॻाल्हि में ख़ुशि न आहियां। मुंहिंजे अंदर में त बाहियूं थी भड़कनि, पर मां छा कयां? मुंहिंजे त हथनि मां ॻाल्हि हली वई। तव्हां त बस ॿिनि अखरनि में पंहिंजे अफ़सोस जो इज़हार करे छॾियो, पर मुंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जो इशू आहे। शहरोज़ सां निकाह का मुंहिंजी नज़र में ख़ुदकुशी 100 भेरा बहितर आहे। चांडो की पंहिंजो पाण खे मारणु कया बहादुरी त नाहे। बहादुर माण्हू त वक़्त ऐं हालातनि सां मोह ॾींदा आहिनि। इहे रुगो किताबी ॻाल्हियूं आहिनि मैडम। मुंहिंजी जॻह ते तव्हां हुजो हा त मां तव्हां खां पुछां त हालातनि खे कीअं फेस कबो आहे। चांडो की तुंहिंजे मरण सां शहरोज़ खे छा थींदो? कुझु बि न थींदो। हुन जे कुझु बिगड़ण या न बिगड़ण सां मुंहिंजो कहिड़ो मतिलबु? मूंखे रुगो पंहिंजी निजात जो सोचणो आहे, जेको या त ॻोठ मां फरार में मुमकिन आहे या ज़िंदगी का फरार में पोशीदा। जेकॾहिं हरू भरू तूं इन ॻाल्हि ते पहुती आहीं त पहिरियों ऑप्शन भलो आहे त तूं हिन ॻोठ मां हली वञ। पर इहो तॾहिं थींदो जॾहिं सभई गस बंदि थी वेंदा। तूं इहो तॾहिं करे सघीं थी जॾहिं तुंहिंजी शादी जो ॾींहुं ॿुधिजी वञे। माफ़ कजो, तव्हांजी हिकु सलाह जो मां कीतो लोड़े रही आहियां। मथां को ॿियो मशवरो वठी पंहिंजे दापूत में आख़िरी कोको नथी हणणु चाहियां। चांडो की ॿुधो अथमि त ज़ीनत तुंहिंजी वेझी ऐं सुठी दोस्त आहे। चांडो की सिर्फ़ मूंखे इहा जांच करे ॾे त चाचो सावण फिरी कीअं वियो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधायो शहरोज़ खान इहो कहिड़ो चक्कर फिरायो जंहिंजे करे ज़ीनत पंहिंजो मुंहुं बंदि रखियो।
हाँ ठीक है। साले वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे। बिजार खान पे हमलो कयो अथसि। खुशकिस्मतीअ सां बिजार खान त बची वियो, पर हुनजो हिकु काज बनी चुको आहे। खान बहादुर साईं, हाणे छा थींदो? बिजार खान उन कबीले जा माण्हू केॾी महिल बि असांजे ॻोठ ते हमलो करे सघनि था। तूं भॼई माण्हू गॾु कर ऐं सभिनी ॻोठ वारनि खे आगाह कर ऐं पंहिंजे पंहिंजे घर जी पाण चौकी ॾे। बाबा साईं, मूंखे त भउ थो थिए किथे बिजार खान जा माण्हू साले जी भेण खे नुक़सान पहुचाए विझनि, छो त साले जी भेण घर में अकेली आहे। बाबा साईं, हेॾे वाक़े खां पोइ साले पंहिंजे घर त मोटी कोन्हे ईंदो न। हा, पंहिंजे राज जे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त मूं पंहिंजनि कुलनि ते कई आहे। हाणे हिन न्याणीअ खे या त तूं पंहिंजे घर में पनाह ॾे या जल्दी सां मुंहिंजी हवेली पहुचाईंसि। जल्दी कर, वक़्तु ज़ाया न कर। ठीकु आहे बाबा साईं। सूबेदार साहब, चादर ऐं चौदीवारी जो कुछ लिहाज थींदो आहे, पर अव्हां त ईअं ओचितो घर में घिड़ी आया आहियो। चादर ऐं चौदीवारी जो लेक्चर पाण वटि रख। पहिरियों इहो ॿुधायो साले किथे आहे? भाऊ साले त मंझंदि खां घरां निकितल आहे। छा ॻाल्हि आहे सूबेदार साहब? मुंहिंजे भाउ खां का ग़लती थी आहे छा? तुंहिंजो भाउ कातिल आहे, कातिल। हले वठी हलो न ॿिन्हिनि खे। खबरदार, तोते जूं भेनर बाघियूं हूंदियूं आहिनि, बाघियूं। खबरदार जो के हथ नातो अथव, मां पाण हलंदसि। तूं हल थाने ते, तुंहिंजे दिमाग़ मां या बाग़ी वारी तिद मां कढां थो। हली अचो, वठी हल के। सूबेदार साहब, ये जो तू न्याणीअ खे थाणे ते वठी वेंदे? हाँ, साले पेश पवण शर्त आउं हिन ॿिन्हिनि खे आज़ाद करे छॾींदुसि। तू पहिरियों खान बहादुर सां ॻाल्हाए। खान बहादुर जी इजाज़त को सवा छोकिरी त छा, पर तोखे कखु खण बि कोन ॾींदुसि। सोढा मूंखे पंहिंजो कमु करण ॾे, न त ड्यूटी अटका जे केस में अंदर करे उबतो लटकाईंदोसि। सूबेदार साहब, मां हाज़ुर आहियां। बाक़ी हिकु ॻाल्हि यादि रख, अदी बानू थाणे ते न हलंदी, न वरी गूंगो हलंदो। बाक़ी मां हाज़ुर आहियां, भले वठी हल मूंखे। तूं चवंदो वरी? हाँ, बानू, गूंगा, तव्हां हलो, हलो तव्हां।
पुछ त बि बेदार साहब परिवार जा रुख मोड़े छॾी दिया है वो तो मुझे अॻियां कुछ भी नहीं हाँ तो किजाए अरे भूल जी भी कजे न कभी याद न जाए अरे वाह वाह गिरफ्तार कर सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।